अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुश आमदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफां मास्टर्स डिग्री प्रोग्राम जेको BS थर्ड ईयर मास्टर्स डिग्री प्रोग्राम आहे उन जी फोर्थ लिस्ट अनाउंस कई वई आहे त जेके भी कैंडिडेट्स मास्टर्स डिग्री प्रोग्राम जे लाइ अप्लाई कयो हुननि जी अञा ताईं एडमिशन न थी आहे त उहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे एडमिशन वारे पोर्टल ते वञी फोर्थ लिस्ट में पंहिंजो नालो चेक करे सघंदा। फोर्थ मेरिट लिस्ट में नालो चेक करण जे लाइ एडमिशन वारी वेबसाइट ते वेंदा जेका यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी आहे, जंहिंजो URL आहे admission.usind.edu.pk। जीअं ई तव्हां हिते क्लिक कंदा त ही तव्हां ॾिसो था BS थर्ड ईयर मास्टर मेरिट लिस्ट। इन में तव्हां लिस्ट पंहिंजे CNIC वाइज़ भी चेक करे सघो था ऐं डिपार्टमेंट वाइज़ भी चेक करे सघो था। हाणे ॾिसो फोर्थ प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट BS थर्ड ईयर जंहिंखे मास्टर डिग्री प्रोग्राम या BS थर्ड ईयर डिग्री प्रोग्राम चयो वेंदो हुनजी अनाउंस कई वई आहे। इन जूं जेके इम्पोर्टेंट डेट्स आहिनि चालान 22/2024 खां जेको आहे पोर्टल ते अपलोड कया विया आहिनि जिन्हनि जी एडमिशन थी आहे ऐं लास्ट डेट ऑफ चालान जेका आहे उहा 27/2024 आहे। उन खां पोइ तव्हां चालान पे करे ऐं 27/2024 ताईं पंहिंजा डॉक्यूमेंट सबमिट कराए सघो था डायरेक्टर एडमिशन यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो। सभिनी खां पहिरियां तव्हां शिफ्ट सिलेक्ट कंदा, उन खां पोइ तव्हां कैंपस सिलेक्ट कंदा, तव्हां कहिड़े बि कैंपस जे लाइ मास्टर डिग्री प्रोग्राम में अप्लाई कयो हो उन खां पोइ तव्हां पंहिंजो डिपार्टमेंट सिलेक्ट कंदा जेके तव्हां चॉइसिस रखियूं हुयूं। फॉर सपोज असां हिते कॉमर्स में ॾिसूं था, हाणे हीउ ॾिसो फर्स्ट सेकेंड थर्ड 3 लिस्ट अॻु में लॻी चुका आहिनि। हीउ फोर्थ लिस्ट में जेको आहे जंहिंजी भी सिलेक्शन थी हूंदी त उन्हनि जा नाला अची वेंदा। त हीउ फोर्थ लिस्ट में हिननि ॿिनि ॼणनि जी सिलेक्शन थी आहे। ऐं ईअं ई तव्हां अगरि कंहिं डिग्री प्रोग्राम जे लाइ मास्टर में अप्लाई कयो हो अञा ताईं तव्हांजी जेको आहे एडमिशन न थी आहे त तव्हां चेक करे सघो था तव्हांजो नालो फोर्थ मेरिट लिस्ट में आयो आहे या न। उम्मीद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां बैचलर डिग्री प्रोग्राम जी फोर्थ मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियो जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।